नाज़रीन जो में आसुर के मौके ते टंडो ॼाम वेझो खेसाना मोरीअ में इमाम बारगाह हुसैनी में अंजुमन मक़सद हुसैन पारां मजलिस अज़ा मुनक़िद कई वई ऐं ताज़िए जो मातमी जुलूस बरामद कयो वियो। नूहा ख़ाननि पारां नूहा ख़ानी ऐं अज़ादारनि ज़ंजीरुनि जो मातम कयो। उन हवाले से पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर करीम दाद फहीम जी हीअ रिपोर्ट। जी पूरी सिंध जी हिते टंडो ॼाम लॻ खेसाना मोरी में बि हिते जेको आहे नूहा ख़ानी आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। हिते इंतिहाई सिक्योरिटी जा जेका सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। हिते पुलिस जी जेको आहे हिते गार्ड भी मौजूदु आहिनि। उन खां सवाइ हिते जेका आहे मजलिस भी थी गुज़री आहे ऐं नूहा ख़ानी जेको आहे उहा बि हिते थी तई आहे। इन खां पोइ हिते जेको आहे ज़ंजीर खान जेको ज़ंजीरनि जो मातम आहे उहो बि हिते थी वियो आहे। इन खां सवाइ हिते जेको आहे इनके लाइट जो जेको अॼु जेको इशू हलियो आहे तमामु घणो हलियो आहे। राति खां वठी हिते लाइट बंदि आहे। हीअ जेको 10 मुहर्रम लॻी पई आहे अॼु उनजे मोमिननि खे लाइट जे करे वॾा इशू अची रहिया आहिनि। तमामु सख़्तु गर्मी में हुजण जे बावजूदि जेको हिते आहे नूहा ख़ानी हली रही आहे। अचो त इन्हनि कुझु अज़ादारनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु हर ज़बान में इमाम हुसैन सलाम सां हर मज़हब सां तालुक़ रखण वारो इमाम हुसैन के यादि करे इहो पैगाम पहुचाए थो त ही हुसैन कंहिं फ़िरके जो इमाम ना है, कंहिं मज़हब जो इमाम ना है। हुसैन इंसान जो इमाम आहे। हुसैन इंसान सेखारी आहे। हुसैन ॿुधायो आहे त इंसान उहो आहे जेको कॾहिं बि बातिल जे अॻियां झुके न। हुसैन सर वढाए करे झुकी न करे दुनिया के पैगाम ॾिनो। अॼु 10 मुहर्रम यौम आशूर आहे। करबला जी ततल रेत ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे 72 जानिसारनि समेत इंसानियत जे लाइ हक़ जे लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे। करबला जो मैसेज आशूर जो मैसेज असांखे मोहब्बत अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिए थो। उन हवाले सां अॼु पंहिंजे उन्हनि इमामनि जिन करबला जी ततल रेत ते क़ुर्बानी ॾी उन्हनि खे पुरसो ॾियण जे लाइ खेसाना मोरी ते हीअ आज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो प्रोग्राम मुनक़िद आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला जे मैदान में पहुतो त उहो हक़ जे तरफ़ दीन खे बचाइण लाइ पहुतो ऐं उहे जेके 72 शहीद हुन सां गॾु हुआ 72 सिपाही हुआ उहे लखनि जे बराबरि हुआ। इमाम हुसैन आख़िरी राति जेको आहे सो ॾीओ विसाए जेकी राति गुज़री वई आहे पंहिंजे असाबनि खे पंहिंजे फ़ौजनि खे चयो जेको वञणु चाहे सो भले हलियो वञे। पर हीउ एॾो त दीन सां कमिटेड माण्हू हुआ जेको ॾीओ जेॾी महिल वापसि भरियो त उहे उते जो उते मौजूदु हुआ। ज़ारो क़तार रोईंदा रहिया त मौला असांखां तव्हां अहिड़ी तवक़ा कीअं था करो। असां मरण जे लाइ आहियूं, शहीद थियण लाइ आहियूं, वापसि न वेंदासीं। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।